खामोश हवा ये ता जे चार जना बैठा हो ता के अल्लाह जो कसम आए तो उठो पोते दोस्तों तू भी कुरान खुश कर दी थोरो पोते थे मानु ज़ियारत बाबा कलंदर जो कसम थी सुभान थोरो दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत सरकार मदीना ते एक मरतबो बुलंद आवाज़ से दरूद मोकिलियो अल्लाह ताला ते पंज रहमत मोकिलिंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद मिन नबिय्यिल उम्मी ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि व सल्लम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जो मालिक खालिक सना जे लायका चंजो शान बेमिसाल या जै शान में को शरीक न है उन्हीं जो मुल्का उन्हीं जी मखलूका वही मालिका वही खालिका वही माबूदा वही मकसूदा जे अल्लाह पांजी कुदरत सा सारी कायनात के तत सराता अशम अल्लाह ताईं कुन जे अमर सा पैदा फरमाया फ़इज़ा क़ज़ा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून जैं भी पैदा करण जो मालिक से इरादो फरमाईंदो आ कुन थी फ़यकून वाशी थी पवंदी आहे। ज़मीन समंदर दरिया आसमान कुर्सी लोह कलम सिदरतुल मुंतहा ता अर्श मौला इन्हें पैदा करने में अल्लाह के का देर न लगी है। आज उन्हें मालिक जो कलाम नुज़ल अला मुहम्मदन जो को सरकार मदीना ते नाज़िल छो उन्हीं मां बयान नसीहत आते पहुंची रही है। उम्मीद मालिक में जे अल्लाह पांजे फजलो करम सा असां ताके घुराए एक उहा महफिल
नसीब फरमाई है जेका महफल ईमानी नूरानी रूहानी कुरानी महफल आहे। मालिक वॾो मेहरबान आहे। हर वक़्तु मालिक जो फज़ल पंहिंजे बंदनि जे मथां वसी रहियो आहे। या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम, ए उहे मुंहिंजा बाना जिन इसराफ़ पंहिंजे मथां कयो, ज़ुल्म ज़्यादती कई, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत खां नाराज़ न थियो। केॾो न मालिक जो करम आहे। हीअ गुनाहगारनि खे दिलासो आहे, बेशक तव्हां गुनाह कया आहिनि पर मुंहिंजो करम वॾो आहे। जेकॾहिं दिलि सां मां ख़ुदा खे छॾींदो त मां अलाह तव्हांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ कंदुसि। हिकु पैगंबर जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं बयानु करे उहो फ़क़ीर पंहिंजे मुस्क ते अचे थो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो वक़्तु आहे। मुल्क में बारिश न आहे, पाणी जी कमी थी वई आहे, जानवर उन में तड़पनि था, वी त तड़पी मरी रहिया आहिनि। सैयदना मूसा अलैहिस्सलाम 70,000 बनी इसराइल पंहिंजी उम्मत मां वठी हिकु मैदान ते पहुतो आहे। नंगे सहरा आहो बुका है, गिरियो आहे, दुआ है, सॾींदे सॾींदे ॿाॾाईंदे ॿाॾाईंदे काफ़ी वक़्तु गुज़री वियो, दुआ क़बूल न थी थी। मालिक साईं वही खे मोकिलियो, वही मूसा ते पैगाम पहुचाए। जॾहिं जिब्रील अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगाम खणी सैयदना मूसा जे बारगाह में पहुतो आहे, सलाम ॾिने, पाण जवाब ॾिनो, या मूसा अल्लाह पाक जो ही हुकुम आहे त तुंहिंजी इन कचहरीअ में हिकु शख़्स आहे जंहिं 40 साल गुनाह जा कम मुसलसल कया आहिनि, उन खे ॿाहिरि कढ त मां तुंहिंजी दुआ क़बूल कयां। पाण ऐलान फरमायो, उन गुनाहगार बि ॿुधो, सभिनी ॿुधो, को न थियो। हिन ख़्यालु कयो जेकर उथां थो त सारी ज़िंदगी मलामत आहे, नथो उथां त बारिश वसे नथी वसे। पंहिंजे मुंहं खे हेठि करे गिरे पाण में झाती पाए हिकु अहिड़ी त दर्द वारी दाह के जेका अर्श खां मथे पाती। बसि हिन जी दाह करणु रब जो करम नाज़िल थियो। बारिश शुरू थी वई, अल्लाह जो पैगंबर हैरान थियो आहे त उहो निकितो ई कोन कोई करम कीअं थियो आहे। या अल्लाह, तुंहिंजे हर कम में हिकमत आहे, जेका आहिनि रहमत आहे, सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे, असांजो अकुल कासिर आहे। इहे करम कीअं कई, करम कीअं कई मूसा, जंहिंजे करे मां मींहं खे बंदि कयो, उन जे करे मां मींहुं वसायो आहे। मुंहिंजा मौला ही करम कीअं? मूसा तव्हां दाऊं घुरो पिया, ॿाॾाईंदा रहो पिया, पर हिन पंहिंजे गिरेबान में झाती पाए गुनाहनि खे यादि करे हिकु अहिड़ी त दर्द वारी दाह कजो अर्श खां मथे पती आहे, तॾहिं मींहुं मां वसायो। अर्ज़ु थो कर, या अल्लाह, उन खे मां ॾिसां। ख़ुदा फरमायो, मां सतारलो यूब आहियां, ऐबन खे ढकींदड़ आहियां, जंहिंखे मां 40 साल ढकियो, इहो उघाड़ो नथो पिया। जंहिंजे करे मां मींहं खे बंदि कयो, उन जे करे वसायां थो। त ईअं मालिक जो करम आहे। अॼु इनकिसारी करे पंहिंजे गिरेबान में हाथी पाए मालिक जे फज़लो करम उमेद रखे वेहो, उमेद आहे त को बंदो ख़ाली न वठा। तमामु दिलि ख़ुशि थी रही आहे। लखनि जे तइदाद में मुंहिंजे महबूबनि जा ग़ुलाम सलातो सलाम पढ़ण वारा, ख़ुदा जो ज़िक्र करण वारा हिन महफ़िल में शरीफ़ थिया आहिनि। हीउ अचणु अव्हांजो
वॾो कारायो थियो आहे। अॼु तव्हांजे कदम कदम में रहमत आहे, विख विख में रहमत आहे। उमेद आहे त अॼु तव्हां हिन वक़्तु पंहिंजा घर अलाह जे हवाले करे रब ते भरोसो रखी सुवारनि ते पैदल हिन महफ़िल में शरीक थिया हो। मुंहिंजो मिठो मालिक तव्हांखे वापसि न करे। अॼु असांजी वाकई झोलियूं ख़ाली आहिनि, पर ख़ुदा जो करम वॾो आहे। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ए गुनाहगार मुंहिंजी रहमत खां नाइमु न थी। इन अल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, तो केतिरा बि गुनाह कया आहिनि। अॼु अचणु तुंहिंजो कमु, सॾु करणु तुंहिंजो कमु, बाॼाइणु तुंहिंजो कमु, दर्द भरी दाह भरे तुंहिंजो कमु, सभु गुनाह बख़्शण मां ख़ुदा। अॼु असां अव्हांजे दफ़्तर गुनाहनि वारो मिटिजी रहियो आहे। उते मौला करे पंहिंजे फज़लो करम सां तुंहिंजे लाइ नेकी रखी आहे। हर हिकु तुंहिंजे कदम जे एवज़ हिकु कदम खणी हिन पासे रवानो थियो आहे, लख खां वधीक नेकी मिली रही आहे। हाणे सोच त पंहिंजे घर खां निकिरी हिते पहुता केतिरा कदम खणी आहे। अॼु एतिरी नेकी अलाह पाक तोखे अता कई आहे। उमेद आहे त आख़िरी दम त दुआ ताईं को बंदो ख़ाली न वेंदो। हाणे अर्ज़ु इहो आहे त हिकु मर्तबो निस्बत सां, मुहबत सां, प्यार आहे जंहिंजी दिलि में असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक, पंहिंजे वालिदैन खां वधीक, पंहिंजी औलाद खां वधीक, वन्नास अजमईन जेके बि इंसान इन सभिनी खां वधीक जॾहिं उहो दरूद मोकिले थो, अस्मा सलात अहले मोहबती व आरिफ़हम, उहो असां ॿुधूं बि था त उनखे सुञाण बि था त मोहबत ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहबत उन मक़ाम ते पहुचाए किथे ॿियो पहुची कोन सघे। हीअ अव्हांजी मोहबत आहे। सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मक्कतुल मुकरम फतह थियो, ज़हर जो वक़्तु आहे, नमाज़ जो पान फरमायो आइन बिलाल, किथे आहे बिलाल? हाज़िर थियो ख़िदमत में, या रसूल अल्लाह फ़िदाक अबी व उम्मी, हुकुम बिलाल अज़ान दे। मुंहिंजा साईं हाज़िर। त अज़ान आ रहे वक़्तु तुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे। अॼु ख़ुदि साईं करीम जन तोखे बैतुल्लाह जे मथां बीहारियो, हाणे काॾे मुंहुं करे? इन वीचार में बीही रहियो, ताख़ीर थी, पुछनि था, ॼाण हूंदे पुछनि था, अर्ज़ु थो करे साईं हीअ हक़ीक़त आहे, हाणे काॾे मुंहुं कयां? त पान महबूब साईं रुख़ अनवर खे फेराए बिलाल ॾे मुंहुं करे फरमायो, बिलाल अॼु असां ॾे मुंहुं करे अज़ान अचा। अॼु अखड़ियूं बिलाल जूं चेहरो मदीने जे मोहर जो आहे, तकींदो रहे थो, ज़ियारत कंदो रहे थो, तमामु ॿरींदो रहे थो। हीअ आहे मोहबत निस्बत जेके ख़ुदा अता करे। अॼु बि अव्हां में हिकु दलील मां ॾिठो, दलील या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहान मिन रब्बिकुम, इंसान अव्हांजे रब खां अव्हां दलील आयो नबीअ जी मोहबत जो। नज़र फ़क़ीर करे पियो त तव्हां में चुरतो रहे, को उथी न वियो, सभु वेठा। हीअ मोहबत, उमेद आहे इहो करम तुंहिंजे मथां कंहिं न कंहिं वक़्तु थींदो।
अज न छो सकरात में थींदो, सकरात में न छो कब्र में थींदो, कब्र में न छो तो हश्र में थींदो। छो तो इहा दुआ नबी साईं घुरी आहे, अल्लाह मुक़लना क़ब्ल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। दुआ है अल्लाह मुक़लना क़ब्ल मौत, या अल्लाह मुझे मौत खां अॻु में नफ़रत फरमा, वला तुअज़्ज़िबना बादल मौत, मौत खां बाद पंहिंजे अज़ाब खां बचा, वला तुहासिबना यौमल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब खां बचा, मुंहिंजे पलम में पाई कान्हे का। हीअ मोहबत तव्हांखे क़यामत ॾाढे तारींदी, तव्हांजो हथु हूंदो, सरकार जी पाक दमन हूंदी, छा न ख़ुदा जो कर। हिन आयत अव्हांजे साम्हूं कलम करीम मां हिकु आयत तिलावत की आहे। हिन आयत में नबी साईं खे सॾु, जेके सॾु करे अहवाल कबो आहे, हाल उड़बो आहे या पैगाम को पहुचाइबो आहे, त अहिड़ी तरह ख़ुदा जो सॾु आहे, या हर्फ़ निदा है हाज़िर जे लाइ, या अय्युहन नबी, नबी जी माना है ख़बर ॾियण वारो। सब तफ़सील लिखनि था, ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी, ए ॻुझ जे ॿुधाइण वारा नबी। या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बर ॾियण वारा नबी, इन्ना अरसलनाका शाहिदा, तोखे असां शाहिद करे मोकिलियो आहे। शाहिद शहादत मां या मुशाहिद खां, तोखे ॿिन्ही जहान जे लाइ मुशाहिद करण वारो करे मोकिलियोसीं। तुंहिंजो इल्म, तुंहिंजो तसरुफ़ हर जाइ हाज़िर। जिथे ख़ुदा जी ख़ुदाई आहे, उते मुंहिंजे दिलबर जी मुस्तफ़ा। उलमाए कराम खां ॿुधो हूंदो, जेका जंग शाम में हज़ूर साईं जे वक़्त में लॻी, जंग मूता मशहूर जंग जा, उन जंग में सरकार शरीक न थिया, पाण चंद साहबनि सां मस्जिद में वेही रहिया। जंग जो अलम सैयदना ज़ैद सहाबी खे अता थियो। जॾहिं लश्कर रवानो थियो, उन पिंडाल मैदान ते पहुता, सुभाणे ते जंग आहे, हेॾो महबूबनि जो लश्कर आहे, हेॾो मुशरिकनि जो लश्कर आहे, जंग हले थी। साईं करीम जो मुंहुं मुबारक हेठि आहे। देर खां बाद सरकार फरमायो त पंहिंजे भाउ ज़ैद लाइ दुआ घुरो, कोई शहीद थियो आहे। साईं बि दुआ घुरी, ग़ुलामनि बि दुआ घुरी। फरमायो हाणे अलम जंग जो जाफ़र जे हथ में आहे, जंग हले थी। देर खां बाद सरकार फरमायो त पंहिंजे भाउ जाफ़र जे लाइ दुआ घुरो, उहो शहीद थियो आहे। वरी उहो साॻियो अलम ख़ालिद बिन वलीद जे हथ में आहे। फरमायो त अलम वलीद जे हथ में आहे। कुझु वक़्तु गुज़रियो त साईं जो चेहरो जीअं को ख़ुशि थिए, ईअं ख़ुशी इज़हार थी। अव्हांखे मुबारक आहे, जंग फतह थी। सुभान अल्लाह। काथे मदीनतुल मुनव्वर त काथे शाम हज़ार कोह परे, जे इते दीद पहुचे त मदीने जे मोहर। सुभान अल्लाह। जे इते दीद पहुचे थी त इहो अहवाल किताबनि में अचे थो। दर्स निज़ामी वारा बि किताबनि में पढ़िया आहिनि त मदीने वारे साईं जी आरो हे मैदान को परे न। सुभान अल्लाह। जेको मदीने में वेही शाम जो वक़्तु जंग खे ॾिसी रहियो आहे, ही शहीद थियो, उहा ख़बर ॾिनऊं। वरी ॿियो शहीद थियो, उहा ख़बर ॾिनऊं। टियों शहीद थियो, उहा ख़बर ॾिनऊं। जंग फतह थी, उहा ख़बर ॾिनऊं। काथे मदीनो, काथे शाम, इते नज़र मदीना वारे साईं जी पहुती। अॼु असांजे मथां वॾो अलाह जो करम आहे, मुंहिंजे दिलबर जी पाक नज़र इन महफ़िल में पची रही। नारे तकबीर, नारे रिसालत,
छो से अल्लाह जी अता है मता को जाती समझे ये सब अल्लाह जी अता है ये उहा अता है वल्लाहु मुअती व अना कासिम अल्लाह जी मुझे मता अता बरसी रहिया मां उनके तक़सीम क्या थो वंडिया थो विरहा थो ॾियण वारो अल्लाह वंडण वारो पंहिंजी उम्मत के मदीने जो मोहर आहे सुभान अल्लाह मुस्तफा कासिम इन्ही वंड जो पतो तॾहिं पवंदो जॾहिं मौत जा माण्हू ईंदा इज़ा बलगत तराकी गोघरो मौत जो लॻंदो इन्ही वंड जे मुहाबे छा थींदो नेक जे मथां सचे मथां सादिक मथां ख़ुदा जा मलाइक पहुची वेंदा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून इन सच्चे मोमिन मथां सकरात में मलाइक पहुची वेंदा या त नज़ूल मलाइकनि जो थिए थो उते शैतान खे ताक़त कान्हे का सुभान अल्लाह पहुची छा चवंदा अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न कर वला तहज़नू हुज़ुन न कर व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून उन जन्नत जी ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको वाइदो तोखे ॾिनो ही अजो के दलील जी पहिरीं महिरबानी ॿी महिरबानी क़बर में जॾहिं कांधी क़बर में पूरे मोटंदा पोयो बच्चा यतीम माल तक़सीम प्यारी घरवारी बेवाह ज़ाहिरन त मिट्टीअ जो ढेर आहे मलाइक अचनि था अल्लाह पाक उन्हीअ मौल खे ज़िंदा थो करे पंहिंजी कुदरत सां वो उथी वेहे थो 3 साल मलाइकनि था मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक ॾे ख़बर रब तुंहिंजो कहिड़ो आहे जंहिं आशिक़ मिठे मालिक जो विर्द कयो रब खे यादि कयो तुंहिंजो रबी अल्लाह रब मुंहिंजो अल्लाह दे खबर मां दीन दीन तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े मज़हब ते आहे कहिड़े मसलक ते आहे कहिड़ी जमात में आहे चवंदो मुंहिंजो दीन इस्लाम आहे 3 साल मन मन नबीयो का नबी तुंहिंजो कहिड़ो आहे कंहिंते कलमो पढ़े थो चवंदो मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल मोहम्मद मुंहिंजो रसूल आहे त इहे सवाल थींदा अॼो के दलील जे मुहाबे ही तुंहिंजो दुध जो नारो अॼु हिन वक़्तु पंहिंजे ज़बान में आणियो जो तव्हांजो आवाज़ हिन शहर में पहुचे बुलंद आवाज़ बुलंद आवाज़ वॾे शौक़ सां वॾे प्यार वॾी मोहब्बत सां वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिन आजिज़ जो वालिद ग्रामी रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल थी गुज़रियो आहे 50 घर हिंदुनि जा पंहिंजे ॻोठ में मुस्लमान कया आहिनि तॾहिं ही मुल्क असांजो पाकिस्तान हिंदुस्तान हो अंग्रेज़नि जी हुकूमत ही हे उहो वक़्तु हो जो वॾा ज़ुल्म अंग्रेज़नि मुस्लमाननि ते कया तमाम दुनिया में ही अहाल पहुची वियो को मुस्लमान मुल्क जो बादशाह न थियो अमीर अमानुल्लाह अफगानिस्तान जो बादशाह हो काबुल में हुंदो तख़्त हो उन्हीं के पतो पियो त हिंदुस्तान में मुस्लमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे पंहिंजा एलची मोकिले हुन अचे ऐलान कयो त हिजरत करे अफगानिस्तान हलो तव्हांजी रिहाइश जो ज़िम्मो खाद खुराक दवा दरमल जो घुर्ज थींदी तव्हांखे असांजो बादशाह ॾींदो ॾियण वारो अलाह उनखे अलाह अता कयो आहे घणो कुझु आहे वालिद साईं जन 2-3-4 ट्रेनियूं गाॾियूं मुहाजिरनि जूं भरे हितां निकिता आहिनि तॾहिं काबुल में पहुता आहिनि तमामु वॾो इस्तक़बाल थियो आहे चांहियूं मिलियूं सभु कुझु थियो पूरा 2 साल बाबा साईं उते रहिया आहिनि बाबे जी इल्मी लियाकत तमामु मशहूरु थी वई आलम जी मुलाक़ात थींदी रही एॾो वसी इल्मु ॾिसी
हर ॿोली जा वाक़ुफ़, अंग्रेज़ी जा क़ाबिल, फारसी जा क़ाबिल, उर्दू जा क़ाबिल, ॿियनि ॿोलियुनि जा क़ाबिल। इहा ख़बर अमीर अमानुल्लाह ताईं पहुती त हिंदुस्तान खां मुस्लमान आयो आहे जेको सैयद आहे, आज रसूल औलाद अली आहे। हुनजो एॾो त इल्मु वसी आहे जो असांजा आलिम हुन शागिर्द बि न सुञाणनि। बाबा खे घुरायो अथई या पाण आयो आहे? अर्ज़ु कयईं, या शेख मां अर्ज़ु थो कयां, क़बूल कयो। अव्हांजी ज़रूरत आहे, तव्हां काबुल में जज थियो कज़ा जा, शरई जज। मां इनकार कयो, मूंखे पोइ हिते घणा कम आहिनि, मां रही न सघंदुसि। आख़िर घणे इलाज में तक बाद मां बि हाओ कई। 2 साल जज थी रहिया। अम्मा साईं वालदा ख़त लिखियो, उहो पहुतो ख़त अखियुनि ते रखी अमानुल्लाह सां मुलाक़ात थी आहे। पाण फरमाइनि था त वालिद जो हक़ एॾो आहे, वालिदैन जो हक़ एॾो आहे त जेका बि दुनिया दौलत माल ज़रो ज़ेवर सभु पीउ माउ जो आहे, पर जेका जान आहे इहा बि अबे जी मिल्कियत आहे। एॾो हक़ आहे। अम्मा जो ख़त आयो, मां रही न सघंदुसि। पाण वापसि आया आहिनि। भागनाड़ी तव्हां ॿुधो हूंदो, भाग जो शहर हिन वक़्तु डिवीज़न आहे, बलूचिस्तान आहे। उनजे भरिसां हज़रत साईं त्यागदी रहमतुल्लाह जी मज़ार आहे। मज़ार काती न सुकंदी आहे, एतिरो कोस थींदो आहे। ख़ुदा वास्ते ख़ैरात उते थोरा घर फ़क़ीरनि जा, असांजे अज़ीज़नि सईदनि जा आहिनि। घणो कुझु थींदो आहे। पासे वारा ॻोठ गोस खणी वेंदा आहिनि। पाण उते भाग में तक़ीर फरमाइनि था। तक़ीर खां बाद आराम जो वक़्तु आयो त बिस्तरे दाख़िल थिया। हिकु असांजो अज़ीज़ कंहिं ॿिए ख़्याल जो हो, उन खे गुफ़्तगू करण ॿुधण में बार पहुतो। जीअं वालिद से आराम में आहे, बंदूक जो फेर कयो। बाबा साईं जी सॼी बांह ठूठ खां वठी कुल्हे ताईं ख़तमु थी वई। न हॾु रहियो, न मथो खल रही, न गोस रहियो, न नसु रहियो। इहा हालत थी। डॉक्टरनि जो बांह काटींदासीं, थींदी कान, हॾु ई कोन्हे, नस ई कान्हे, छा गोस ॻई कीमो थी वियो आहे। हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह वालिद जा मुर्शिद हा। हू पक्को सुन्नी हो, अॼोकी मुल्हनि खे फेट पई आहे। हुनजो किताब मां वटि मौजूदु आहे, बुज़ुर्ग साहिब जी सवानो हयात, जंहिंमें हिकु नात पढ़ी अथई, ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसी या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। निदा सां पुकारियो अथई, या हर्फ निदा है, हाज़िर दिलाया, नबी खे हाज़िर करे छॾे थो, अची रसी या रसूल अल्लाह। मुंहिंजा हबीब कुर्ब जा कदम भरिया। बुज़ुर्ग खे पक नबी साईं ईंदो आहे त असांजो ईमान आहे, जे उते ईंदो आहे त हिते बि अची सघे थो पियो। के न ईंदो त नज़र कर मुंहिंजी फेराईंदो। हे मां अहवाल तव्हांखे तॾहिं ॾिनो। हज़रत साईं जन बाबे खे फरमाया, बचा बांह न काट राजे, ही दरूद शरीफ़ तव्हांखे ॾसूं था, इहो लख पूरो कर, करम थींदो। डॉक्टर आया, पाण फरमायो त बांह न काटींदासीं। हज़रत साईं जन जो हे हुकुम आहे, शाह साहब त को जुनून आहे, बांह थींदी थिए न थिए। दरूद शरीफ़ आहे, मुंहिंजो ईमान आहे, बरकत आहे, शफ़ा आहे, सिहत आहे। डॉक्टर मोटी आहे, इलाज थिए थो पियो। पाण कमरे में वेठा आहिनि। हर वक़्तु मुराक़बे जी हालत हूंदी, मुंहुं ढिकल हूंदो। ओचितो सॼो कमरो ख़ुशबू सां मुअतर थी वियो। लटो जो लाहिनि यतीमनि जो यार, बेवाहनि जी वाह, निधन के धन जो धनार, आमना जो लाल, बतूर जो बाबो, हसन जो नानो। साम्हूं बीठो, बाबा को दवा न किरी वई। पाण करीम जन कदम खे वधाए बाबे जे मथां अचे, वञी बांह ते हथ रखनि था, सूर छॾे। पुछनि था, ॾे ख़बर ते सूर कोन्हे, बाक़ी बांह उअं आहे। वरी ॿीहर कदम खे वेझो करे मथां बीह 3
दफ़ा तो फेयो बाहन जड़ी थी बाहन जड़ी थी वही तो उन्हीं बुजुर्ग अमरोटी रहमतुल्लाह जो है अकीदो हो तो बुद्धि राजू ने मानिया जू अची या रसूल अल्लाह जॾहिं मां आऊं क्या थो बाॾाया थो दरूद सलातो सलाम पढ़ा थो तुंहिंजी बारगाह में पहुचे थो मुंहिंजा महबूब कुर्ब जा कदम भरे अचो अॻियनि बुजुर्गनि जो अकीदो हूंदो हो त नबी अलैहिस्सलाम खे इख्तियार आहे उहो मुख्तियार आहे हज़ूर जो क़याम गुंबद ख़ज़रा में जिते दिलि घुरे थी अल्लाह जी पहुची सघनि था चओ सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह ओ मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी सकरात का नबी कब्र का नबी तो क़यामत का नबी कहो सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह या अय्युहन नबियो ए गैब जे ख़बर ॿुधाइण वारा नबी इन्ना अर्सलनाका शाहिदा असां तोखे शाहिद करे मोकिलियो शाहिद मुशाहिद माया शहादत खाए तोखे ॿिन्ही जहान जे लाइ मुशाहिद वारो करे मोकिलियो तुंहिंजो इल्मु तुंहिंजो तसरफ हर जाइ हाज़िर आहे अजब नबी जो इल्मु हिते मौजूद आहे अजब नबी जो तसरफ हिन मैदान मौजूद आहे असांजो ईमान अक़ीदो आहे हे बुज़ुर्गनि कामिलनि जो ॾस आहे अमरोटी रहमतुल्लाह आशिक़ रसूल हो मां कॾहिं तव्हां ॾे इन किताब खे फोटो कॉपी कराए मोकिलींदो पढ़ो त बुज़ुर्गनि जो छा अक़ीदो कहिड़े अक़ीदे सां नबी खे सॼो थो कीअं ॿाॾाए थो नात में छा आहे हाज़िर नाज़िर कर नबी खे पुकारे थो अॼु मुल्क में फेट पइजी आहे रुगो शिरक ई शिरक अरे शिरक काफ़र वटि आहे मोमिन वटि शिरक न आहे इन्नमल अमाल बिन्नियात अमल सभु नियत ते मौक़ूफ़ आहे उहो कहिड़ो मुस्लमान आहे नबी खे ख़ुदा सां शरीक कंदो ही खुदा जी अता है खुदा जो करम खुदा जी मेहरबानी खुदा जो फज़ल जो महबूबन जो दर्जो हर पैगंबर जो दर्जे खां वधीक नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़िरी मुर्शिद हुसैन त सैयद रुगो चइयो कुरान खोले ॾिस हाणे मां ॾिठो तर्जुमो आयत दिल का रसूल ही रसूल है ये मुंहिंजा रसूल है फज़लना बादहुम अला बाद बाज़ जी फज़ीलत बाद खां वधीक आहे मिनहुम मन कलम अल्लाह किन सां अल्लाह कलाम कयो वो केर मूसा अलैहिस्सलाम इन ते मां चवां थो मिनहुम मन कलम अल्लाह वरफा बादहुम दर्जात मगर मुझे हबीब जो दर्जो हर पैगंबर दर्जे खां वधीक आहे हर पैगंबर के खुदा जो दर्जा मिले पर हे दर्जो हर दर्जे का आला उत्तम है मूसा अलैहिस्सलाम पांजो अर्ज़ु करे दीदार जी तलब कई खुदा पांजे इरादे सां मुस्तफा कर संदे खुदा है उन दीदार करायो वो तो ख्याल जो रब अरनी उन्जुर इलैका अर्ज़ के दीदार अला खुदा मूसा लन तरानी तू ॾिसी न सघंदे वो अख अञा काबी आहे कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मुअल्ला और है लन तरानी न ॾिसी सघंदे तुम्हें ताक़त कान्हे का शर्त पियो चओ जबल ॾिहा नंबर ॾिहार मुंहिंजे नूर जी तजल्ली जबल ते ईंदी जबल करार में आयो त फसाफत रानी वो दीदार मुंहिंजो करे सघंदे मूसा अलैहिस्सलाम इंतज़ार में बीठो खुदा जी ज़ात पाक ते नूर जी तजल्ली खुदा जाने केॾी वॾी वो अल्लाह जाने थो जो अल्लाह जे हबीब खे इल्मु आहे जेको खुदा अता कयो आहे जबल टुकड़ा टुकड़ा थी पियो हर मूसा साइका मूसा बेहोश किरी पियो वजद में अची वियो होश न आहे खुड़ी थो हणे जॾहिं होश आयो हुकुम को खुदा मूसा
तोखे तो मां झलियो त तूं ॾिसी न सघंदे तुंहिंजे अख में उहा ताक़त कान्हे का उहा ताक़त आहे त मुंहिंजे प्यारे मोहम्मद जी सुभान अल्लाह तो ज़िद कयो मुंहिंजा मौला मूंखे तौबा बेशक तूं कलाम कर तुंहिंजो कलाम ॿुधां हुकुम थियो मूसा खे मूसा फखलाओ ना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तवा जुती पंहिंजी लाइ पेर घड़ा कर इन वक्त में जॾहिं अल्लाह पाक कलाम तो करे मूसा सां त ख़ुदा हुकुम करे मूसा को जुती लहराए थो मेराज जी रात जॾहिं मदीने वारो साईं ये सारा मक़ाम तय करे बैतुल मुक़द्दस खां मस्जिद अक़सा में हर अंबिया अलैहिस्सलाम जो रूह मौजूद हन पाण इमामत उन्हनि जी कई थो सब नबी मुक़्तदी हन सलाम वाराए दुआ घुरी थो बुराक ते सवार हन मूसा अलैहिस्सलाम के क़ब्र में नमाज पढ़ंदे ॾिसूं हे भी बयान फरमायो जॾहिं मुंहिंजो महबूब ये मक़ाम तय करे अॻिते हलियो छो अल्लाह जी ज़ात पाक है हर पैगंबर खुदा जो गवाह हर पैगंबर खुदा जो गवाह हर पैगंबर खुदा जी अता जो बशीर हर पैगंबर खुदा जे अज़ाब जो नज़ीर पर इन्हनि जी गवाही ॿुधल मुंहिंजे नबी जी गवाही ऐनी अखियुनि ॾिठल ऐनी गवाही मदीने वारे साईं जी ऐनी गवाही खां बाद ॿी गवाही जो ख़्याल न कयो अॼु नवां नवां नबी पैदा थिया आहिनि बचो बचो मुस्लमानो ईमान पंहिंजो बचायो असांजे मुल्क में शर्म मची खड़ो थियो नबी खां बाद ला नबी बादी मां नबी खां बाद वो नबी न थींदो मुंहिंजी नबूत अॼु बि आहे त क़यामत ताईं मुंहिंजी नबूत हलंदी दुआ कयो त ख़ुदा इन हथा तो दबड़नि जी पार पटे मुंहिंजो ख़ुदा सलो साओ न करे अवल त ख़ुदा हिदायत करे तौबा करे नबी जी उम्मत में शामिल कनि जे नथनि त ख़ुदा उनजो बूटो पटे सभई चओ आमीन हथ खणी चओ आमीन ॿियो नबी थींदो पैदा न ॿुधायो ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह लखन जी तादाद में मुसलमान बैठा हैं आवाज दरूद जो घटिया अरे इश्क नबी जो लगे तो पतो पवे ये आवाज उन्हनि खां निकिरंदो जिन जी दिल में हबीब जी इश्क जो उजालो है उजालो ना है तो ज़बान में ना है उजालो ना है तो इरादो में ना है जिन जी दिल में इश्क जो उजालो है ज़बान में हक जो नारो बुलंदी बुलंद सुभान दरूद बुलंद आवाज सां सल्लल्लाहु अलैहि या बुधाऊं था आसमां सलात अहले मोहब्बती दरूद अहले मोहब्बत वारनि जो मां ॿुधां थो वो आरफ़हुम उन्हनि खे मां सुञाणा थो हिन शक्ल जो आहे हे कदो आहे शक्ल जो भूरो आहे शक्ल जो सांवरो आहे हज़ूर जो क़याम गुंबद जे खदरा में आहे ऐं जिथे काथे सॼी काइनात में तत सरात अर्श मौला ते मां अव्हांखे ॿुधायमि त हज़ूर जो इल्म सरकार जो तसरुफ़ सॼी दुनिया में जारी आहे हिते बि जारी आहे त हुते बि हिते बि जारी आहे त क़यामत जे ॾियारे में जारी आहे हिते बि जारी आहे त क़ब्र में जारी आहे हिते जारी आहे त क़यामत में बि जारी आहे बेशक मुंहिंजा साईं तो हिन राह में कदम न रखियो आहे खुश्क मुल्लनि जे कढ लॻी दिलि पंहिंजी कारी करे छॾी कॾहिं अखियुनि में गोरो न आयो ये उहा जमायत आले सुन्नत यार जो नालो मुबारक अचे थो अखियुनि में रुको ई हलनि था सलातो सलाम जो आवाज़ बुलंद आवाज़ सां निकिरे थो ख़ुदा त राज़ी पर ख़ुदा जो हबीब सां आमीन आमीन कहिड़ो मसइलो मोहम्मद साहब कहिड़ो मसइलो मूसा अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम नाले खर मूसा साका यानी अल्लाह जे कलाम में एॾो असर थियो बेहोश किरी पियो जॾहिं सरकार मदीना ही मक़ाम तय करे कुर्सी लोहो कलम सिदरतुल मुंतहा ते पहुता आहिनि
जेका जिब्रील जे रहण जी जाइ आहे उन वक़्तु जिब्रील भी रिफ़ाक़त में आहे हज़ूर साईं उन जाइ जे क़दम पंहिंजे खे वधाइनि था जिब्रील क़दम खे पोइते थो करे मां जिब्रील मके में गॾु मदीने में गॾु बैतुल मुक़द्दस में गॾु मस्जिद अक़सा में गॾु सतनि आसमाननि ते गॾु लोहो कलम ते गॾु कुर्सी ते गॾु अॼु हिते क़दम खे पोइते करे थो या रसूल अल्लाह जे हिकिड़ो क़दम मां हिन जाइ खां परते कयां त मुंहिंजा पर सड़ी वेंदा या हबीब जी ज़ात ही जो उन जाइ खां क़दम के परते करे अर्श मौला ते पहुता है अर्श मौला ते पहुता है तो हजूर के मूसा अलैहिस्सलाम जो वक्त याद आयो जो दीदा गुफ्तगू कंदे कंदे अल्लाह से हलम कलाम थींदे थींदे हुक्म कयो खुदा त फखलौना अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ मूसा है तुआ मैदाना जुती बांजी लाए खुदा मूसा को जुती लहराए तो मां भी जुती लहरा हुक्म थे मुझा महबूब जुती न लाए मुझा मौला मूसा के पाराए तो मुखे मुख हुन के लहराए तो मुखे पाराए तो मुझा महबूब कलीम तो तुम मुझे हबीबा कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्श मुअल्ला और है उन्हीं हबीब जी मोहब्बत में ही महफिल अजमत मुस्तफा शान अहल बैत मुनक़िद कई वई आहे नबी जी अजमत केर थो पूरी करे सके अज आदम अलैहिस्सलाम खां वठी या तारीफ़ हलंदी आई जॾहिं आदम अलैहिस्सलाम मामूली सवज करे गोया या ख़ता करे वेठो खुदा जी ज़ात पाक आसमान त लाथो ज़मीन ते आयो काफ़ी साल बाजाईंदो रहो इहा दुआ घुरे पोइ रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन क़बूल कान निकिते पई मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बोते के जॾहिं खुदा तैयार कयो पहिरियों त पानी धार हो मिट्टी धार ही जॾहिं खुदा जो इरादो थियो त मलाइकनि उन बोते के तैयार कयो कुदरती रूह फूकियो मूसा अलैहिस्सलाम उथी वेठो नज़र पहिरीं अर्श मौला ते पहुती त हिकु तरफ़ खां लिखियलु अल्लाह ॿिए पासे खां लिखियलु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्याल के अल्लाह तो अल्लाह आहे वाहिद अहद ला शरीक आहे मोहम्मद उहा ज़ात आहे जो पंहिंजे नाले सां गॾु ही बि का हस्ती आहे कंहिं वक़्त में हे कमु कंदो ॿिए वक़्तु गुज़रियो कमु न बणियो तोबा क़बूल नथी थिए पई मूसा अलैहिस्सलाम खे हज़रत आदम अलैहिस्सलाम को उहो वक़्तु यादि अची वियो अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला तोखे प्यारे मोहम्मद जो वास्तो आहे मूंखे माफ़ी ॾे ख़ुदा फरमायो मूसा हुनखे त मां अञा मोकिलियो ई न आहे तूं कीअं थो वास्तो विझे मुंहिंजा मौला हीअ हक़ीक़त ई तुंहिंजे इस्म जे भरिसां हे इस्म लिखियलु हो ॼातमि त ही बि का हस्ती आहे कंहिं वक़्तु ईंदा अल्लाह फरमा चऊं तोखे मां बख़्शो तुंहिंजे सिर ते मां ख़िलाफ़त जो ताज सुभान अल्लाह उहो मूसा अल्लाह जो प्यारो नबी मेराज वारी राति पंहिंजी क़बर में नमाज़ पढ़े थो जॾहिं साईं जन हलनि था बैतुल मुक़द्दस में अंबिया अलैहिस्सलाम जे अरवान खे नमाज़ पढ़ाइण जे लाइ त मूसा अलैहिस्सलाम खे क़बर में ॾिठो त नमाज़ पढ़ी रहियो आहे हे नबी जी दीद आहे आसमाननि जे हेठों बुराक हली रही आहे केतिरो अंदाज़ो लगायो कि उते नज़र पहुचे त मदीने अचे मोरजी पहुचे अॼु बि हे शहर नबी खां परे न आहे अल्लाह अल्लाह हीअ महफ़िल नबी खां परे न आहे अॼु बि ख़ुदा जी अता सां मुंहिंजे दिलबर जी दीद हिन महफ़िल में पहुची वई पोइ छा कंदो नबी छा कंदो नबी कुल्ला असलकुम अलैहि अजरन या कहिड़ी आयत इल्लल मवद्दत फिल क़ुरबा
हाँ कहाँ दुआ करे भी हो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जे कदे पांजे जान ते ता जुल्म करे वे हो कसरत सा गुनाह तो जाऊ को तुझी बारगाह में हाजिर थो तोड़ी अचन केडी मेहरबानी है तेरे तोड़े अचन फस्तगफिरुल्लाह वो ते खुदा को माफी घुरन उन्हीं खां बो वस्तगफिरुल्लाह रसूल मुझ रसूल बोने ला दुआ घुरे त हर ज़ाहिरी ला मुझो नबी दुआ घुरंदो आहे इएं न आहे त 200 माण्हू पहुता टोलो करे हज़ूर जो साम्हूं अची आया दुआ घुरियो हिकु दुआ घुर न हिकु हिकु लाइ मुंहिंजो साईं दुआदार घुरे थो पियो वञो मदीने ख़ुदा जो कसम जो कुझु आहे मदीने में आहे अॼु बि दर इहो आहे सुभाणे बि दर इहो हूंदो जिनखे हे दर नसीब थियो उनखे अलाह जो दर नसीब थियो खुदा दर खां पाक आहे त खुदा जो करम खुदा जो फज़ल उन सां शामिल हाल थी पियो दुआ कयो त असांजो निस्बत असांजो वास्तो सरकार सां सही रहे जेको वास्तो सैयदना बिलाल रखियो साहबी नबीअ जो सैयदना अब्दुल्ला जंहिं ॾियारे सरकार पर्दे में आया आहिनि उन ॾियारे अब्दुल्ला घर में कोन्हे ॿिए ॾींहं ते मोटी आयो पतो पियुसि साईं पर्दे में अची वियो दां करे किरी पियो आहे होश न आहे थथड़े तड़पा वजदा तेरे होश आयो हथ मथे खणे थो या अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कर मूंखे नाबीन कर इनजी दुआ कोन अखियूं ख़तम थी वियूं मान मोहम्मद के अब्दुल्ला अखन जड़ी का नेमत आई कान का ये खुदा का अर्ज करे अखी पांजो खत्म कई थी याद है अखी हूं दीदार दिल में रजेला अने अखी मुझे केड़े कम में है या नबी करीम जी मोहब्बत या नबी जो इश्क अखी है धार जैसा पसी तेरी खे इन अखन के रोजो रखा है रोजो रखाना तो जो कम तो दीदार कराना मदीना वाले साईं जो ओ दोस्तों वक्त ये रोई राने खैराजी को खुदा जो कसम दर्द भरी दाह तो हित तो करे उते मुझो दिल में हथड़ा खणी दो अल्लाह पाक पंहिंजी कुदरत सां तो असां गुनाहगारनि जा आवाज़ गुंबद खिरा में पहुचाए थो कुछ वक्त मदीने में कानून लॻल हा हाणे उहा ॾुखियाई बंदि थी वई आहे नंढनि ॿारनि खे बि छॾनि था पिया औरतुनि लाइ बि इजाज़त थी वई आहे मुआज शरीफ़ खां बि माण्हू आस्ते आस्ते वञी दुआयूं घुरंदो सलाम पढ़ंदो परते वञे थो रियाज़ुल जन्नत में बि जेतिरा दफ़िल वञसि भली पढ़े पियो वरी महिरबानी थी रही आहे इहा असांजे गुनाहनि जी शामत ई कुझु कुझु ख़ुदा बंदे करीम असांखे पिरीअ खां परे हक़ीक़त पिरीं त परे न आहे तूं मूंखां परियां मां तोखां परियां मुस्तफ़ा ख़ुदा जी अता सां हर ग़ुलाम जे क़रीब हथ खणी चओ क़रीब ये अल्लाह जी अता है जाती का शय न है जो कुछ करम कुर्ब फजल आहे सब खुदा जी अता है जंहिंजे मथां खुदा जी अता बरसी रही आहे वो दिल भर सां छो न प्यार रखूं जंहिंखे ताक़त न आहे अॼु दुआ घुरनि सचाईअ सां अञा रमज़ान मुबारक में 3-4 ॾियारा पिया आहिनि अॼु दुआ सचाई सां घुरणु तुंहिंजो कमु त मदीने में पहुचाइणु ख़ुदा जो कमु अॼु जेकॾहिं सचाई सां तूं दुआ घुरंदे दुआ में पिशेमानी पैदा कंदे जे तूं न वञे मदीने कंबर जे मूंखे ॾोरा अदा अल्लाह जो वॾो करम आहे सतायल साइल सॼा कंदड़ यादि कंदड़ ख़ुदा जो वॾो करम आहे इन कर्म जी केतिरी ॻाल्हि कयां असां पोइते पइजी विया आहियूं ख़ुदा जे कर्म खां असां पोइते पइजी विया इन पासे को तवजो ई कोन्हे सॼो ॾाढो दिन में फासियो हे मिले अरे कुझु मिले न मिले त मदीने जो मोर मिले सुभान अल्लाह ओ मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी कब्र का नबी क़यामत का नबी कहो सुभान अल्लाह या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदा शाहिद शहादत खां या मुशाहिद
बिनी जहान ला तो के मुशाज कनारो करे मोकलो से तो जो इल्म तो जो तसरफ हर जा हाजिर इन्ना अरसना व मुबशिरा तो बिशारत दींदड़ व नज़ीरा रोजारींदड़ व दायन अल्लाह बिज़निही अल्लाह जे हुक्म सां तो अल्लाह के हदींदड़ व सिराजम मुनीरा तो रोशन दियो अल्लाह पाक नबी के सिज जी तशबीह ॾिनी आहे सिज छा आहे सिज छा आहे सिज उभरे थो पियो दिल वारी ऊंदाई के नथो रोशन करे थो न कंदो न मुंहिंजा साईं सिज उभरंदो क़बर वारी ऊंदाई के रोशन न कंदो मगर हे उहो सूरज मदीने जो आहे जंहिंजो उजालो दिल में पहुचे त क़बर में पहुचे नबी जो उजालो नज़र जो उजालो दिल में पहुचे तो कब्र में पहुचे ही एतरा जो मुसलमान था इन वक्त को मुसलमान हुई को न को दुनिया में कुफर हो ए नबी जी पाक नज़र ही नबी जी पाक ज़ुबान ही जो गालियों हलंदे हलंदे मान वटि पहुंचो सुभान अल्लाह जिनके खुदा घुरियो कलमो पढ़ी हक़ ते आया जिनके खुदा न घुरियो पंहिंजी क़िस्मत खे चवनि मुबारक अवां खे आहे अहां मोमिन आहियो सरकार सां निस्बत रखो या निस्बत वॾो कमु कंदी पक ॼाण सकरात में ज़बान तुंहिंजी कलमे खां न भुलंदी पक ॼाण त क़बर में जवाब तूं चङी तरह तहक़ीक़ात करे ॾींदे पक ॼाण क़यामत में तुंहिंजी हिसाब किताब जी पुछा माफ़ थींदी बिना पुछा तोखे ख़ुदा जन्नत नसीब आमीन छो त नबी जी ताबेदारी नबी जी ग़ुलामी ख़ुदि ख़ुदा जी ताबेदारी आहे इन चवण सां घणा माण्हू चवंदा बादशाह साहिब शिरको कयो हाणे हीअ ताबेदारी ख़ुदा जी ताबेदारी आहे पर ख़ुदा क़ुर पाक में बि फ़ैसिलो करे छॾियो आहे रसूल जंहिं रसूल जी ताबेदारी कई फ़क़द अता अल्लाह उन अल्लाह जी ताबेदारी कई रसूल जी ताबेदारी करो यानी अल्लाह जो हुक्म नबी ताईं पहुतो उहो नबी साईं पंहिंजी उम्मत खे ॿुधायो जेके कलमो पढ़ी ईमान आणनि था पिया उहे मोमिन थिया उन हुक्म खे तस्लीम करे मञो जंहिं इनकार कयो उहो मुशरिक थिया त तव्हां सभु ईमान वारा हो मोमिन हो हीउ हुकुम मदीन वारे सां जेको पहुचायो आहे उन खे तव्हां चिंबड़ी पिया पर हक़ीक़त में हुकुम मुंहिंजे अल्लाह जो आहे अल्लाह हुकुम नबी ते मोकिलियो नबी पंहिंजी उम्मत खे ॿुधायो दुआ घुरो त ख़ुदा असांजी निस्बत सरकार सां कान आमीन कुझु न आहे दोस्त अर्ज़ु आहे हिकु दफ़े इन पार वञो अल्लाह तोखे ताक़त ॾे मोकिल साईं इरादो तूं रख तमन्ना रख करण वारो मालिक आहे मालिक ई पार ॾाढो प्यारो आहे हिन पार जे मथां जेको ख़ुदा जो कर्म आहे छा बयान कयूं कंहिंखे ताक़त आहे ज़बान कासिर आहे हर पैगंबर अज आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हे बयान कंदो आयो तव्हांजो ईसा अलैहिस्सलाम जो वक़्तु आयो उहो पैगंबर जंहिंजी अम्मा मरियम अल्लाह पाक पंहिंजी कुदरत सां बीबी खे हमला कयो बीबी खे हमल थी ख़्यालु कयो शायदि ॿार थियो आहे कुदरत जो शान जॾहिं उहो वक़्तु विलादत जो आयो आहे बीबी सां पंहिंजे घर खे छॾे शहर खां ॿाहिरि वई आहे हिकु वॾो दरख़्त हो मूंखे यादि आहे उमिरि मुंहिंजी 25 या 28 साल हुई त इहो पार पहिरीं नसीबु थियो आहे वण मां अखियुनि सां ॾिठो ख़बर न आहे हाणे आहे या वॾे छॾियऊं उन हेठां वेठी वक़्त ते ॿारु आयो औरत खां लाथई को टेपो पलीत जो ॿार खे कोन हुजे जीअं अमां साफ़ बचो बि साफ़ ख़ुशि थी निकितो जॾहिं बचे खे घर खणी आई आहे पतो पियो शहर में हर को मलामत थो करे हा न तुंहिंजी माउ अहिड़ी न तुंहिंजो पीउ अहिड़ो हे छा कयो अमा सां इशारो करे थी पंहिंजे बचे खे इशारत इलाही क़ौम कावड़जी वई त बचो छा ॻाल्हाईंदो नओं ॼावाल आहे तूं कुड़ी आहे त उहो बचो अल्फाज़ पंहिंजी क़ौम जा ॿुधी खॿे पासे वारी बांह खे मथे करे हेक ॾिनी आहे
सॼे हथ सां इशारे ते ॻाल्हाए थो काल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया मां अल्लाह जो बंदो आहियां अॻ में खुदा जी वहां हिकिड़ा ई पाण खे बानो सम्झे बंदो ॿुधाए त मतां मूंखे मुंहिंजी मखलूक अज़ीज़ करीब अल्लाह चवनि अल्लाह जो बचो चवनि अॻ ई फरमात अब्दुल्ला मां अल्लाह न आहियां अल्लाह जो बंदो आहियां आतानिल किताब खुदा मूंखे इंजील किताब अता कयो आहे वजअलनी नबिया खुदा मुंहिंजे सिर ते नबूवत जो ताज रखियो आहे हज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ाहिरन उम्र 40 साल थी त नबूवत इज़हार कई अथव ईसा अलैहिस्सलाम बि कंहिं उमिरि खे पहुतो आहे पंहिंजी क़ौम खे गॾु करे हिकु हंधि विहारे बयान थो करे पियो वइज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदय्य मिन तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद जॾहिं ईसा पुट मरियम जे पीउ ज्यादा नालो पीउ जो अचे हा न पीउ न हो न कुदरत सां ख़ुदा पैदा कयो मालिक वो जीअं करे सघियो त वो अल्लाह कुल शइ कदी वो त हर शइ ते क़ादिर आहे उहो मासूम बचड़ो वॾो थियो आहे इस क़ाल ईसा या बनी इसराईल ए बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह अलैकुम मुंहिंजी रिसालत मुंहिंजी पैगंबरी मुंहिंजी नबूवत अहां ते महदूद आहे वमुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद अहां के बिशारत हुजे खुशखबरी के हुजे तहां खां बाद मां खां बाद हिकु नबी ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद त हर पैगंबर पंहिंजे वक़्त में असांजे दिलबर हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जो शान बयान कयो आहे असां खां बाद हे ईंदो जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जो वक़्तु आयो उन बि खोले खोले पंहिंजे क़ौम खे फरमायो त ख़ुशख़बरी ॾियांव थो त पतो पियो त नबी जे आमद जे वक़्तु ख़ुशी करूं पैगंबरनि जी सुन्नत अॼु घणा माण्हू उन्हनि खे विसारनि बिदत अरे बिदत न आहे ये पहिरें जो सबक़ आहे ये सबक काथों सिखियो ये मुल्ला चंद्रा खड्डे में किरलत तो के खड्डे में केरींदा अज तो मां तो के समझाया त शाह अल्लाह जो करम मुझे दिल भर जे मथा है सुभान देखो सारी कायनात जो नबी ये हिकड़ी कौम जो नबी 1000 मखलूकात जो कौमूं हैं जंजा सब नबी जो उम्मती मोमिन बि उम्मती मुनाफिक उम्मती मुशरिक उम्मती वो कलमो पढ़न न पढ़ल उम्मत में शामिल हैं शफाअत थींदी मोमिनन खे शफाअत थींदी ईमान वारनि खे क़यामत में पंहिंजे भाउकर में कंदो त मदीने जो मोर कंदो को काॾे हूंदो मुंहिंजो दिलबर उम्मत जी पचर में हूंदो हर नबी पुकारींदो नफ़्सी नफ़्सी पंहिंजे लाइ मुंहिंजो साईं अल्लाह उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत तो असां बदकारनि खे यादि कंदो त मदीने जो मोर यादि तुंहिंजे मथां हक़ आहे हीउ महीनो अचे ख़ुशी कर छो त हे महीनो न अचे हा ये ज़ात न अचे हा तो खुदा लौला मां ख़लक़तुल अफ़लाक ही खुदा पैदा कोन करे हा सारी कायनात के खुदा नबी जे सदके मुहाबे पैदा कयो इन्ही नबी जे सदके पैदा करने में छा मिलो ईमान मिलो कुरान मिलो रमजान मिलो रहमान मिलो नबी न अचे हा न ईमान मिले हा न कुरान मिले हा न रमजान मिले हा न रहमान मिले हा ये सब कर्म नबी जे मुहाबे मतो अल्लाह करे जो सुभान अल्लाह तो खाने जो सुभान अल्लाह मेरा नबी तो उठाकर कहो मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी कब्र का नबी तो हशर का नबी दोस्तों वसराज मुनीरा तू रोशन सिजा वह रोशनियां जंहिंजी आए बातिल बुत खत्म थी 360 बुत अली साईं के हुक्म नबी कयो 360 बुत बैतुल्लाह में कढा विया अर्ज़ पे तुम त ही महफ़िल अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत यानी नबी जे घराणो इन घराणे ते चंद अल्फाज मां ॻाल्हायूं कन खोले ॿुधो
कन खोले ॿुधो हज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं मक्कतुल मुकरमा खां हिजरत फरमाए मदीने तैयबा में तशरीफ़ थिया आहिनि थोरे अरसे खां बाद जोक दर जोक माण्हू ईंदा रहिया अंसार हैरान थी विया वांदो त कुझु कोन हूंदो किथां थो खाराए पियो पाण में मशवरो कयूं असांजे मथां हक़ आहे असां भुलियल हुआसीं राह ते छॾियोसीं ॿेराह खे राह मिली वई असां बि कुझु ख़िदमत में हाज़िर कयूं जो कुझु घुरियो ख़ुदा चंद जवान वो खणी ख़िदमत में आया या रसूल अल्लाह ये असां हक़ी नज़र आना क़बूल थी हैदर ईअं चयो अर्ज़ु कयो नबी साईं न हाउ कई न कई यकदम वही नाज़िल थियो क़ुरान खणी आयो कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा मुंहिंजा नबी हुकुम मुंहिंजो आहे ॿुधाइण तूं आहे पंहिंजी उम्मत खे ॿुधाए कुल ला असलुकुम अलैहि अजरन मां अजर जो तालिब न आहियां अजरो कोन घुरां थो मुंहिंजो अजरो इहो आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु रखो मुंहिंजे अज़ीज़नि सां प्यारु रखो हाणे सवाल रहियो कराबत जे लाइ कई कौल पर कवी कौल हुयो आहे त आले अली आले बतूल आले हसन आले हुसैन आले अकील आले जाफर आले अब्बास हे नबी जी आल आहिनि पर इन्हनि जी आल वरी उन्हनि जी आल तव्हांजो उहा आल अॼु बि मौजूदु आहे क़यामत में थींदी रहंदी त हुकुम थियो त नबी जे क़रीबनि सां प्यारु रखो सैयदनि सां प्यारु रखो कहिड़ो बि आहे अफ़ालनि खे न ॾिस जे चङाई घुरे त प्यार सां मोहबत सां सम्झा तूं अहल बैत आले रसूल आहे तुंहिंजो घराणो पाक आहे तो पाक घराणे में रहण वारो आहे पाक थी रहो हिन कमनि खे छॾ हे कमु न जाइज़ तुंहिंजे लाइ तकड़ सईद सां न कर क़ुरान पाक नाज़िल थियो आहे इल्लल मवद्दत फिल क़ुरबा क़रीबनि सां अज़ीज़नि सां प्यारु करणु वाजिबु आहे कलाम कईम जो हुकुम आहे जेको न कंदो प्यारु उहो मुनाफ़िक़ आहे मुंहिंजे कलाम खे रद्द ॾियो मां सही चवां थो सच्चा हरो भरो ईअं न आहे त मां सैयदनि खे मथे ॼाणा थो हीअ बि हिदायत आहे त आल बैतो तव्हां पंहिंजे नाने जे फरमान ते हलो हिकु वक़्त में हज़ूर साईं चंद मुशरिक़नि खे बुतनि खे सीधो करे रहिया हुआ उनखां मुरादो दलबे रहिया हुआ पाण तंबीह फरमायो त ख़ुदा खे सीधो कयो वसजुदू लिल्लाहि लज़ी ख़लक़हु न जे कयो उन खे सीधो कयो हीउ कमु अलाह जो आहे उहो नफ़ो ॾींदो आहे उहो नुक़सानु ॾींदो आहे उहो शफ़ा ॾींदो आहे उहो मुरादां पूरियूं कंदो आहे क़ुरान नाज़िल थियो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तुहिब्बून अल्लाह अलाह जी मोहबत जी दावा रखनि था त हिन कम में अलाह मिलंदो छा कर फत्तबिऊनी तो मोहम्मद जी ताबेदारी कर तुंहिंजी फरमाबरदारी कर तुंहिंजे फरमान ते हलनि जो हुक्म तूं फरमाए उनखे सीने में साधनि पोइ युहब्बुकुमुल्लाह ज़ात जो केरु बि आहे दुनिया आहे न आहे वेलो वेहे थो वेलो खाए थो उहो मुंहिंजो दोस्त आहे मां उनजो दोस्त आहियां यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा सभु गुनाह ख़ुदा माफ़ कंदो जे बच्चो अम्मा जे पे त मां न हुजाए इन वक़्त में ख़ुदा तव्हांखे अहिड़ो पाक करे थो जेके नबी जे फरमान ते हलनि था पंहिंजी ख़्वाहिश खे पंहिंजे इरादे खे छॾे मुस्तफ़ा जे इरादे खे चिबड़ी त मुंहिंजो साईं वमा यंतिकु अनिल हवा पंहिंजे इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे इन हो इल्ला वही युहा मगर वही जेको मोकिलियो वियो या नबी जो हर फरमान ख़ुदाई फरमान आहे नबी जो हर कलाम ख़ुदाई कलाम आहे इन कलाम खे ठुकराइण ईमान ख़तमु थी वियो न मोमिन रहियो न मुस्लमान रहियो त नबी जो हुकुम ख़ुदा जो हुकुम आहे समझा में आई ॻाल्हि जी मुंहिंजो साईं जे आई त खणो माने सुभान अल्लाह वमा यंतकु अनिल हवा जो नबी कीलो काल फरमाए पाण ॿुधाए पाण समझाए पंहिंजो इरादो न आहे पंहिंजी ख़्वाहिश न आहे ख़ुदि ख़ुदा वंदे करीम जो हुकुम आहे वही जो नाज़िल थियण आहे वही कलाम खणी ईंदो आहे नबी उम्मत खे ॿुधाईंदो आहे त अहिड़ी तरह जो फरमान तव्हांखे सरकार जो कननि ते पहुचे उनखे चिबड़ी वठो पाण सवारी ते सवार आहिनि
रात जो वक्त ऊंधा ही रात आ सन्हा पेचरा आहिनि हिकिड़ो पेचरो हिकिड़े वण जे साम्हूं वञे थो पियो जॾहिं उते पहुतो आहे त उहो पेचरो सिधो उन जे साम्हूं आयो उते हिकु वण बीठो हुजे जे अॻिते हले थो उहो उठ या खच्चर या घोड़ो त उनखे मथे में लॻे थो यकदमि उहो वॾो अधो थी पियो अधु हेॾे किरियो अधु हेॾे किरियो साईं जी सवारी अॻिते वञे जॾहिं साईं अॻिते हलियो त वण अचे पाण में नबी पाक जी नज़र आहे चिंब तोखे कहिड़ी ख़बर हिन दर खे वठ हिन दर ते अॼु बि इहो दर आहे त क़बर में बि इहो दर आहे त क़यामत में बि इहो दर आहे बेशक तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कहो मेरा नबी हथ उठाकर कहो मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी तो वहाँ का भी नबी छा आहे दिल भर जो ॻाल्हियूं ॿुधायूं दिल ज़बान खे कहिड़ी ताक़त आहे बयान कंदे कंदे वञी जवान क़बर में पहुता वरी तो असांजो वारो ईंदो अदा ज़िंदगी ते ख़ुशि न थी ख़ुशि तॾहिं थी जॾहिं सकरात में मालिक तोरे पंहिंजा मलाइक छो त इहो वक़्तु आहे शैतान जो आख़िरी त ख़ुदा खां भुलायासीं हक़ खां भुलायासीं हिते वॾो हमिलो करे पर जंहिं वक़्तु ख़ुदा मलाइक मोकिले थो त शैतान भॼी वञे ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइकतु उहो जंहिंखे हुज़ुन गणती कीअं कंदुसि छा थींदो पुछा थींदी ख़ुदा फरमाए थो अल्लाह तख़ाफ़ू चवंदा मलाइक ख़ौफ़ न कर वला तहज़नु हुज़ुन न कर वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून उन ख़ुशख़बरी सां ख़ुशि थी जेको तोखे वाइदो ॾिनो हुयो यानी सकरात खां बाद हक़ीक़त में क़ब्र न आहे जन्नत आहे पाण फरमाए त रियाज़ क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे दोस्तो हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे कुझु न आहे सुता उथी सुजाग निर्णय एतरी निर अथी निभाग तो भाव विहाग पर अथी मांझाद जो माग सुल्तानी सुहाग निर कंदे न मिले अल्लाह मानो निरड़ी पानी फिरायो 12 बजे खां बाद तहज्जुद जो वक्त आ तहज्जुद उहा प्यारी नमाज आ जो पांच सरकार फरमायो मन सल्ला सलातु तहज्जुद अना ज़ामिन लहू बिल जन्नत जंहिं मुंहिंजी उम्मत नमाज तहज्जुद जी अदा कई असां जन्नत जा ज़ामिन आहियूं उन जी ज़मानत तो नबी पाक खणे जिंदगी में ही या खबर खुदा जी ज़ात पाक नबी के पहुंचाए थी नबी पाक उन गुलामन जो जेके निर मिठी मिठी फिटाइन था अल्लाह अल्लाह ॾींहं जो पोइड़ो करे हथल में लिफा बन थो पंहिंजे बचन के गुज़ारो करे खाराइण था खाराइण तो अल्लाह आहे उहो ॾींदो आहे बख़्शींदो आहे महिरबान आहे मिठा साईं लिफा राति जो ओजागो करे 12 बजे बाद उथी सुभान अल्लाह कॾहिं क़याम आहे कॾहिं रुकू आहे कॾहिं सीधो आहे ॿारहं सुबुह जी बांग थिए थी के त उहे साले जुनाब महबूब सुभानी कुतुब रब्बानी अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 40 साल मुसलसल नमाज सोमानी वारी जगह पढ़ी था वो वज़ू कर नमाज पढ़ी तो उन्हीं वज़ू से सुबह जी नमाज पढ़ी बेशक सुभान ये अब्दुल कादिर साईं जो शान वो कादरी सलाइण वारा वो नक्शबंदी वो चिश्ती वो सोहरवर्दी अजायो पाण खे खाम का सराए तॾहिं जॾहिं उन्हनि जे फरमान ते अमल करे मुस्लमान कुझु न आहे हर शइ पराई आहे हर शइ पराई आहे असां वटि ॾियारो जनाज़ा अचनि था इन लाइ जमात कसीर आहे हर वक़्तु सुबुह जो मंझंदि जो शाम जो दुख थे ॾिसी रो पिया मुंहिंजा मौला सुभाणे असांजो वारो ईंदो कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़मुका जो वारी असंदो कोट अॼु ॾींदे केतिरो उहो अदा वारी जो कोट खे न ॾेई सघंदे दुनिया जी हयाती आख़िर मौत 50 साल हयाती आख़िर मौत 60 साल हयाती आख़िर मौत 100 साल वारा बि ॾिठासीं 110 साल वारा बि ॾिठासीं 115 साल वारा ॾिठासीं मिठा साईं आख़िर मौत इन लाइ पंहिंजी हयाती ते नाज़ न कर पंहिंजी दुनिया ते नाज़ न कर पंहिंजे हुस्न जमात ते नाज़ न कर पंहिंजे माल मदा ते नाज़ न कर नाज़ तॾहिं कर जॾहिं सकरात में ख़ुदा तोखे कलमो नसीब नाज़ तॾहिं कर जॾहिं क़ब्र में दीदार फिरींदो करे नाज़ तॾहिं कर जॾहिं तुंहिंजो हथ हुजे क़यामत जे हरे दामन मदीने जे मोर आमीन ही महफ़िल
सरकार जी अज़मत इज़्ज़त जै अज़मत खां खुदा वंदे करीम वाक़ुफ़ा जै पाण अल्लाह पाक इज़्ज़त अदा कई तिल्क रसूल ही रसूल फद्दलना बादहु मिनहुम बाज़ जी फित बाज़ खां वधीक मिनहुम मन कलम अल्लाह किन अल्लाह सां कलाम को वरफ़ा बादहुम दरजात पर मुंहिंजे नबी जो दर्जो सभिनी नबियुनि ते पहुतो अज आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी जा दर्जा ॻणींदे लिख वरी अच नबी जे दर्जे ते हे दर्जो सभिनी को आलाए तो इन दिलबर जो उम्मती आहियां इन मथां कलमो पढ़े थो इन जे फरमान खे न विसार इन जे फरमान खे चिमड़ी दा पखनि खे बि नबी जी मोहबत आहे ॿियनि खे नबी जी मोहबत आहे मां खे ॾेखारियां ख़ुदा बचाए कुड़ खां पर अल्लाह जे नेमत जो इज़हार आहे असांजो अज़ीज़ अतर शाह नालो हुउसि फ़क़ीर हो बाबा जो सोबती हो आशिक़ रसूल हो नबी जो इश्क़ हुउसि पोइ वक़्तु थियो आहे वालदा सगोरी असां वटि सख़्तु परदो हो चाचो बाबे जे घर न ईंदो हो जे ईंदो दर ते अल्लाह अकबर हिकिड़ी ईंदो चाचो या बाबो पोइ वरी परदो कराए करे वठी वेंदा एतिरे क़दुरु अलाए छा थी इहा ॻाल्हि हा अम्मा सां बाबे खां मोकल वठी पुछण वई कराबत में वेझो हुई पोइ को पियल हो अम्मा सलाम ॾिनो हज़रत साईं जवाबु ॾिनो अम्मा फरमा अदा दुआ घुर त ख़ुदा मूंखे सालियो बचो ॾे टे पुट ॼावा आहिनि टई वफ़ात करे आहिनि पाण अखियूं हेठि करे पोइ मुंहुं मथे कयूं अखियूं ॻोढ़ण सां भरिजी आहियूं अधी मुबारक ते पुटु थींदो खॿे ॿिॿे जे मथां निशानी कारी हूंदी जेके क़ुर जा अल्फाज़ हूंदा जीअं ॼायुमि जीअं बुज़ुर्ग चयो तीअं थियो काथे अम्मा जे रहम में अञा आयो ई न आहियां पेट में थियो ई न आहियां अञा बाबे जी पुठी में आहियां त ॼमण जूं ॻाल्हियूं निशानियूं ख़ुदा जो प्यारो वली ॿुधाए थो पियो तव्हांखे नीगर ॿुधायो न त फौलाइक मुअल्लज़ीन अनअम अल्लाह हे बंदा उन्हनि सां गॾु हूंदा जिन मथां इनाम केर मिन नबीन अंबिया अलैहिस्सलाम उन्हनि जी रिफ़ाक़त सिद्दीक़नि जी रिफ़ाक़त शहीद शोदाए शहीदनि जी रिफ़ाक़त सुलिहा ॿारहा सालिहा ॿारहा ज़ात जो कोरी मोची आहे नबी जे ग़ुलामी जे तोहफ़ो तो फेरे ख़ुदा इन जो सोबत कंदो केॾी महिरबानी आहे ज़ात जेका आहे लेतारफ़ू सुञाणप ते आहे ज़ात ते नाज़ न कर ज़ात जॾहिं कर जॾहिं सकरात में कलमो नसीब थी जॾहिं क़बर में दीदार यार कराए हशर जे मैदान में मुंहिंजो दिलबर तोखे कतारे जन्नत में पहुचाए उमेद आहे असांखे पहिरीं पहुचाईंदो आमीन असांखे पंहिंजे पहिरीं जी पक आहे पोइ वक़्तु हो हज़ूर साईं जन आख़िरी वक़्त में बीबी सैयदा फातिमा खे घुरायो आहे फातिमा भरिसां अची वई फातिमा ज़ाहिदा तैयबा ताहिरा आलमा फाज़िला नबी जी प्यारी न्याणी वसियत कंदे कंदे आख़िर फरमायो न्याणी मुंहिंजी उम्मत जी पार वठी मुंहिंजी उम्मत खे न विसारजांइ त मां रोई वेठी आहे बाबा तुंहिंजी नज़र काफ़ी आहे अलाह ॾे वञी रहियो आहे हीअ तव्हां छा था चओ पिया मूंखे कंहिंजे हवाले करे थो मुंहिंजो ॿियो अबो केरु आहे कंहिंखे मां अबो कंदुसि हज़रत जी अखियुनि में घुराहटी आहे पाण न्याणी खे घुराए मथे खे चुमी ॾियनि था न्याणी क़यामत में गॾु हूंदासीं उहा अम्मा फातिमा नबी साईं खां बाद 8 महीना दुनिया में रही आहे अॼु बि वली ज़िंदा आहिनि इन औलिया अल्लाह ला यमूत मौत न आहे ख़ुदा वारनि खे अरे मौत इन ठगनि खे ईंदो आहे इहे ठग जेके नबी जा गुस्ताख इन्हनि खे मौत आहे इहे जुदाई में पवंदा असां मुस्तफ़ा जा आगोश में हूंदा आमीन आमीन चओ हथ खणी चओ आमीन आमीन घोर पुनल आहे को वरी मुलाक़ात न थींदी आहे को हथ में तूं बि खणी आ मुल्ला मां बि खणी आहियां तूं ॿुधाया मां ॿुधाया अॼु रब जे कर्म जो वक़्तु अचो आ मुल्ला ख़बर पवे हा मुंहिंजे हथ में तव्हां पार विझो हुन जे हथ में विझो तूं ॿुधाया मुल्ला ॿुधाए जे फ़क़ीर ॿुधाए त पंहिंजे मसलक खे छॾे हिन जमात में दाख़िल थी तौबा कर जे तूं न ॿुधाए मां बि न ॿुधायां त पोइ जीअं चओ तीअं कंदुसि आहे को
आहे को मुला अरे मुला ने केड़ी ताकत आ सब नबी जा आशिक है इने ना है तो मां सैयद हां पर गैर सैयद के बतो था सवात पर ओ बुधाए ही कुर्ब जात ते ना है इश्क ते या मोहब्बत या निस्बत या तज खास तो नबी सा सच्चो हुन जो शान आला है सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह अल्लाह करो किसको बात दुआ तो दो दोस्तों तकलीफ़ ॾाढी आहे मां सुबुह न पियो अचां रस्ते ते पेनाडोल टिकी खाधमि बुखार न छॾियो उन बुखार खां वेठो आहियां काफ़ी वक़्त खां वठी मां ज़ेर इलाज आहियां मुंहिंजे फेफड़नि में इंफेक्शन पइजी वियो आहे उहा तकलीफ़ धार आहे बाईपास मां कराया 6 साल थींदा जेको ख़ुशि रहियमि हाणे सूर थो पैदा थिए डॉक्टरनि चयो इहा रग हूंदी जेका आहे जंहिंजे करे सूर आहे इहा आहे बि तो नाख़ुशि रहंदे जे कढिबी तव्हांखे फ़ाइदो कोन्हे को वक़्तु गुज़ारियो बसि हालत इहा आहे हक़ीक़त में अॼु मौत यादि आहे हेॾी सारी उमिरि थी आहे केरु रहियो को कोन रहियो अदा जानी ते नाज़ न कर पराया घर न तक पराया माल न खा वक़्तु थी सारी राति सुभान जिन जागी यादि कयोमि उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चई मिटीअ जो मान कहिड़ो रहे कनि सलाम अचो आतल उन्हनि जे इहे उहे ख़ुदा जा पैरा आहिनि जिन रोई मिठे मालिक खे राज़ी कयो राति ॾींहुं जागी निंड फाटाए फिटाए इबादतूं कंदे कंदे सुभान अल्लाह सुबह जी नमाज़ उन वज़ू सां पढ़ूं इंशा अल्लाह ताला ये उहे बंदा आहिनि जो इन अॼु बि दुनिया में असांखे कतारनि था पिया जे इन कामनि जे शान खां वक़्तु घणो गुज़री वियो आहे हाणे दुआ घुरूं था त ख़ुदा जी ज़ात पाक असांजी हीअ हाज़िरी क़बूल आमीन हिन हाज़िर दुआ खां बाद हिकु दावत ॾियां क़बूल कंदो मां सम्झां थो तो घण खे खुटको पवंदो तो ज़रूरु शाह साहिबु चंदो कंदो चंदे को ख़ुदा बचायो ॿाहिरि हूं तो मां खां घुरी खाईंदे मां तो खाईंदो इन में कोई ॿियो कोन्हे पर ख़ुदा अॼु हिन चंदनि खां बचायो आहे काहे पिया आहिनि मुला काहे पिया आहिनि चंदो रे चंदो मस्जिद ठाहियां हर पैसा पेट ते बचायो अर्ज़ कयां जे क़बूल कयो कबूल क़बूल कबूल हा तो खणो मारे सां सुभान अर्ज़ इहो आहे अस्सलात मेराजुल मोमिनीन मोमिन जे लाइ नमाज़ मेराज आहे जेको मेराज वारो सवाबु आहे उहो नमाज़ पढ़ण सां मिले इन सलात तनहा अनिल फ़ाहिशाइ वल मुनकर नमाज़ बेहयाई बुराई जे कमनि खां रोके केॾा बि गुनाह जा कम नमाज़ पढ़ंदे आख़िर बुरा कम छॾे वेंदे अॼोके वक़्तु वापारी जो आहे छा टाइम थियो आहे 4:15 अञा वक़्तु आहे असांजे लाइ आहे जिन लाइ न आहे त न आहे उहे पंहिंजो पाण ॼाणे रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम तुब अलैना कुछ शान अमा फातिमा जो खणा पर देर थी वई आहे यकदम सिफ़ा बदी बि जो दुआ खां बाद इमाम हेड़ो थी वेंदो नमाज़ शुरू थींदी रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाहुम्मा इग़फिर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम या क़ादिल हाजात या क़ादिल हाजात या मुफ़त्तिल अबवाब हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम हस्बी अल्लाह निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर मुंहिंजा मौला ए काइनात जा ख़ालिक मालिक माबूद मक़सूद हद के पंहिंजे शान जे हिकिड़ा जे नारे नबी अलैहिस्सलाम जे मुहाबे असांजे दर्द जी दुआऊं क़बूल फरमा असांजूं आहों क़बूल फरमा असांजो मौला दिली ज़िंदा कर मोहब्बत पंहिंजी मार्फत अता कर मुंहिंजा मौला नफ़्स अमार जे शर खां असांखे बचा हक़ जी तौफ़ीक़ करे असांजे औलाद खे सालिह कर नेक कर उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी रहे मुंहिंजा मौला बुरल कमनि खां बचा गुनाहनि खां बचा सारी ज़िंदगी ख़्वाहिश में गुज़री वई बुरे इरादे में गुज़री वई शहरत में गुज़री वई नेक नामी में गुज़री वई कुझु न कयोसीं मुंहिंजा मौला नफ़्सन भाग खे राज़ी कयोसीं तूं राज़ी रह मुंहिंजा मौला तूं असांजो मालिक आहे तूं असांजो
खालिक आहे तू ई महबूद आहे तू ई मक़सूद आहे वाहिद अहद ला शरीक आहे मुंहिंजा मौला तू ज़िंदगी ॾींदो आहे तू मौत ॾींदो आहे कुल ला युहीकुम तुंहिंजो शान आहे सुम युमीतुकुम तुंहिंजो शान आहे सुम यजमउकुम इला यौमिल क़यामा क़यामत जे हाणे गॾु कंदे तुंहिंजो शान आहे उन क़यामत जे हाणे पार थी जीअं अॼु ढको थी क़यामत में ढकी दे मुंहिंजा मौला असांजे पुराणनि ते तो पलो विधो आहे पंहिंजे कर्म जो मुंहिंजा मौला ढक ढकन हार ॾेई बांध पनाह जो ढक ढकन हार बांध पनाह जो मां बेकार गुनहगार मुंहिंजो पोयों वक़्तु आहे पछाड़ी जो वक़्तु आहे मुंहिंजे बचनि जी पारत थी मुंहिंजी औलाद जी पारत थी मुंहिंजा मौला मुंहिंजा अज़ीज़नि क़रीबनि जी पारत थी मुंहिंजा मौला निस्बत वारनि प्यारनि जी पारत थी हर मामले जी पारत थी ज़िक्र करण वारनि जी पारत थी सलाद पाइण वारनि जी पारत थी नेकी जे कम करण वारनि जी पारत थी